नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। उन खां अॻु में जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ते आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे हदीस पाक में नमाज़ जो चोर करार ॾिनो वियो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उनखे नमाज़ जो चोर हदीस पाक में फरमायो आहे। प्यारा दोस्तों, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त माण्हुनि में बदतरीन चोर उहो आहे जेको पंहिंजी नमाज़ में चोरी करे। अर्ज़ु कयो वियो, या रसूलल्लाह, उहो माण्हू केरु आहे? नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहो माण्हू उहो आहे जेको नमाज़ में चोरी करे थो, यानी रुकू ऐं सजदो नमाज़ में सही तरीक़े सां अदा नथो करे, मुकमल तरीक़े सां उन अदा नथो करे ऐं अधूरो करे थो, उहो माण्हू नमाज़ जो चोर आहे। त प्यारा दोस्तों, असां तव्हां गौर फ़िक्र कयूं, ॾिसूं छा किथे असां त नमाज़ जो चोर त न आहियूं, या असां बि अहिड़े तरीक़े सां नमाज़ अदा कोन पिया कयूं जेका नमाज़ असांजी नामुकमिल हुजे। त असां तव्हां गौर ऐं फ़िक्र कयूं, यकीनन नमाज़ जे दौरान असां नमाज़ जे तमामु अरकाननि खे सही तरीक़े सां अदा करियूं त इहा नमाज़ असांजी मुकमल नमाज़ ऐं अल्लाह पाक जे दरबार में क़ाबिल क़बूल थींदी। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।